Maqsood Khatun. Basically, bachelor's, master's from Mehran University Software Engineering Department and a PhD in progress, Software Engineering Department again from MUTE. And right now, working as a lecturer, computer science, and BB Sims, Sakharabi University campus, Dadu. ही मुझे 4 साल पहिरियां मां तव्हांखे थोरो ॿुधाए छॾियां त मास्टर्स जी रिसर्च हुई मुंहिंजी ऐं उन में मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो असां हिकिड़ो नओं सब्जेक्ट पढ़ियो तमामु बहितरीनु उस्ताद असां वटि मेहरान यूनिवर्सिटी में त हिकिड़ो नओं सब्जेक्ट पढ़ियो ऐं सब्जेक्ट ॾाढो मूंखे सुठो लॻो उन खां पोइ मूं सोचियो छो कोन इन ई जेको ॿोलियुनि ते कॉर्पस इलाही टेक्निकल वर्ड्स आहिनि त हिते ऑडियंस मिक्स आहे अच्छा उन्हनि में सिंधीअ में कमु करे सघिजे थो मां पंहिंजे सीनियर मोस्ट उन्हनि प्रोफेसर सां मिलियमि थोरो हिकिड़ो आइडियाज़ हिन में आयो त हुननि चयो बाबा इहो अहिड़ो कमु आहे जो तव्हां रिसर्च ॾींदा त सही इनिशियल तव्हांजो थी वेंदो तव्हां हथु खणंदा ऐं तव्हां खां इहो कमु थींदो कोन साईं ॾींहं ॾे साईं मुख़्तार अली उनड़ साहब खे अला वॾी हयाती ॾियसि साईं सां जॾहिं मिलियमि साईं ॾाढी भली ॻाल्हि कई चई बाबा रिसर्च में कंट्रीब्यूशन हूंदो आहे तव्हांजो ज़रूरी न आहे तव्हां हिकिड़ो ख़्यालु खणी आयो ऐं उनखे तव्हां जीअं हाणे हिन वक़्तु बि सोचो था उअं ई तकमीले ते पहुचायो बिल्कुलु लाज़मी न हूंदो इहो रिसर्च जी डिमांड ई न आहे तव्हां जेको कंट्रीब्यूशन कंदव उहो तव्हां पेश कंदव जेको न थींदो उहो तव्हां फ्यूचर वर्क में प्रेज़ेंट कंदव पर तव्हांजो कंट्रीब्यूशन हूंदो इन शइ मूंखे इहो उत्साह ॾिनो त वाक़ई रिसर्च इन लाइक़ु आहे जो करे सघिजे थी ऐं उन सां गॾु हिकिड़ो अफ़सोस इहो त 4 साल उन रिसर्च खे थी आहिनि न मां पाण उनखे वधायो अॻियां न ई कंहिं ॿिए रिसर्चर करे खणी उनखे ॾिठो ऐं मूंखां पुछो भेण तो ही कयो छा आहे हिनखे अॻियां छा करिणो आहे कमर्शियल रिसर्च में इहो थींदो आहे जो पाण हिकिड़ी नई रिसर्च थी आहे ॿिया रिसर्चर उनखे खणंदा आहिनि उनखे खोजींदा आहिनि उन में कंहिंजो बि रिसर्चर जो ॾोह न आहे सिंध गवर्नमेंट थी वई इदारा थी विया सिंधी लैंग्वेज ते जेका बि रिसर्च आहे उहा न त कमर्शियल रिसर्च आहे ऐं न ई उनखे असां जेको कॉम्पिटिशन वारो चवंदा आहियूं मतिलबु जेको बि वर्ड यूज़ थिए त उनजो हिसो आहे हीअ माण्हुनि जे पंहिंजी महिनत अंदरि जो हिकिड़ो उत्साह धरतीअ सां लॻाव मिली करे जेतिरियूं बि रिसर्च हिते प्रेज़ेंट थियूं आहिनि मूंखे नथो लॻे का बि अहिड़ी रिसर्च हूंदी जंहिंखे अची करे इंडस्ट्री चयो हुजे त तव्हां हीअ फलाणी रिसर्च कंदो कंहिंखे बि न सो असां मां जेतिरा बि हिते वेठा आहियूं जिन जेतिरी बि रिसर्च कई आहे सिंधी ॿोली ते उन्हनि जूं पंहिंजूं महिनतूं आहिनि लख लाइक़ त हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट आहे मां तव्हांखे थोरो लफ़्ज़नि सां गॾु सम्झाईंदी हलंदसि रिमोट आहे अच्छा लिटरेचर रिव्यू में मां सिर्फ़ु सभु लिटरेचर रिव्यूज़ हिते न पढ़ंदसि सिर्फ़ु हिकिड़ियूं 3 की पॉइंट्स जेके मां सॉर्ट आउट कयूं लिटरेचर खे कहिड़ो लिटरेचर कहिड़ी शइ सां बिलोंग थो करे मूं वटि 3 शयूं हुयूं हिकिड़ो सिमेंटिक्स जो मतिलबु हूंदो आहे माना रखण वारी का बि शइ पोइ मां पंहिंजी टेक्नोलॉजी में सिमेंटिक जो मतिलबु छा आहे उहो तव्हांखे अॻियां सम्झाईंदसि हिकिड़ो फैक्टर सिमेंटिक ॿियो त जेतिरी बि मौजूदा रिसर्च आहे उहा वेब बेस्ड आहे वेब बेस्ड मतिलबु वेबसाइट्स ते कमु करे थी या न सिंधी आहे नॉन सिंधी आहे माना मुंहिंजी जेका इंट्रस्टेड टेक्नोलॉजी आहे उहा वेब ते आहे न आहे सिंधी आहे न आहे त हीअ जेका हिकिड़ी रिसर्च आहे जंहिंमें ऑन्टोलॉजी जो मतिलबु हूंदो आहे नेचर ऑफ बीइंग या एग्ज़िस्टेंस कंहिं बि शइ फ़र्ज़ु कयो सभई पिज़्ज़ा खाईंदा हूंदा ठीकु आहे पिज़्ज़ा हिकिड़ी शइ आहे ऑन्टोलॉजी में हर शइ हिकिड़ी शइ आहे पिज़्ज़ा हिकिड़ी शइ आहे पिज़्ज़ा जे इलाही सारा कॉम्पोनेंट्स आहिनि टॉप बेस टॉपिंग्स फ्लेवर्स इटेलियन सभु कुझु हणंदा वञोसि उहे उन मां ड्राइव था थियनि कॉन्सेप्ट्स हिकिड़ो कॉन्सेप्ट्स जो रूट थिंग उन थिंग जो बीइंग उनखे एक्सप्लेन कयो इहा आहे ऑन्टोलॉजी हाणे ऑन्टोलॉजी बेस्ड हिकिड़ी रिसर्च मूंखे मिली ऐं उहा लैंग्वेज में बि हुई पर उहा वेब बेस्ड न हुई उहा सिंधी न हुई चलो हिकिड़ो रिव्यू नेक्स्ट अच्छा
नॉन सिमेंटिक मतिलबु मानाउनि जे बुनियाद ते त न हुई, नॉन वेब सिंधी लैंग्वेज। हाणे लिटरेचर रिव्यू मां थोड़ा फास्ट फॉरवर्ड थी कयां, छो त हिननि मां सिंधी लैंग्वेज ते कयल खोड़ सारो कमु, नेचुरल लैंग्वेज, OCR, ट्रांसलेशन्स जा खोड़ सारा कमु, ज़बरदस्त कमु, उन खां पोइ बि इलाही घणो कमु थियो आहे, पर सिमेंटिक बेस्ड ऑन्टोलॉजी बेस्ड कमु कोन थियो। त हिते 6 लिटरेचर रिव्यूज़ प्रेज़ेंट थियल आहिनि, जेके उन मूंखे मास्टर्स में पंहिंजे उन बोर्ड जे अॻियां डिफेंड करण लाइ ॾियणा पिया। हाणे प्रॉब्लम स्टेटमेंट असां रिसर्च जो हिकिड़ो माइल स्टोन हूंदो आहे, त तव्हां जे दिमाग़ में कुझु शयूं आयूं, तव्हां उन्हनि खे हिकिड़े आइडिया जी शिकल हिकिड़ो कॉन्सेप्ट ठाहियो, उन खां पोइ तव्हां लिटरेचर रिव्यू करे प्रॉपर हाणे तव्हांखे कुझु प्रॉब्लम्स आइडेंटिफाई करणा आहिनि, जिते तव्हां पंहिंजो कमु कंटिन्यू कयो। प्रॉब्लम स्टेटमेंट में ट्रेडिशनल टर्मिनोलॉजी जीअं तव्हांखे मिलंदड़ डिक्शनरीज़ थी वियूं, ऐं तव्हांखे वर्ड नेट जो कॉर्पस जेको उन वक़्तु नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग सिंधी में थी रही हुई, मोस्टली रिसर्चर्स वर्ड नेट जो कॉर्पस इस्तेमालु पिए कयनि, त इहे 2 ट्रेडिशनल सोर्सिस हुया उन वक़्तु हली रहिया हुया लैंग्वेज खे प्रोसेस करण जे लाइ सिंधी खे। नेक्स्ट उन खां पोइ जेको हिकिड़ो रेवोल्यूशनरी उन वक़्तु वेब हली रही हुई, उन जे बारे में मां तव्हांखे थोरो इंट्रोडक्शन ॾियां, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि त मां उन कंक्लूजन ताईं कीअं पहुतसि, त मूंखे छा करिणो आहे। हिन वक़्तु ताईं वेब मतिलबु वेबसाइट्स ते www.google.com लिखी करे तव्हां जेतिरा बि कमु कंदा ब्राउज़र में, उनजी हीअ हिस्ट्री आहे इन वेरी शॉर्ट फॉर्म। वेब 1.0 जंहिंमें लिमिटेड माना एवोल्यूशन जी पहिरीं स्टेज, वेब 2.0 जंहिंमें सोशल मीडिया साइट्स, पहिरियां रिसर्च लाइ सिर्फ़ु वेब यूज़ थी हुई, जॾहिं इजाद थी हुई 96 समथिंग में। 2.0 3.0 वेब एक्स, पर उनखे जस्ट हिकिड़ो पिक्चर में मूं कन्वर्ट कयो ग्राफ में, ही आहे ही PC एरा 1990s, उन खां पोइ वेब 1.0 डेस्कटॉप वर्ल्ड वाइड वेब www, वेब 2.0 जॾहिं सोशल मीडिया नेटवर्क्स था अचनि, तव्हांजा फेसबुक, ट्विटर, जेतिरा बि तव्हां वेब मल्टीप्लाई थी थिए। पहिरियां वेब सिर्फ़ु लैब जे अंदरि हुई, पोइ वेब ग्लोबली, पोइ यूज़र्स ॿियनि यूज़र्स सां कनेक्ट करे उनखे वधीक कॉम्प्लेक्स कयो, दैट मेक्स वेब 2.0। नेक्स्ट कम्स वेब 3.0 जंहिंमें हिकिड़ो ॿियो टर्म जंहिंखे मां टारगेट कयो, दैट इज़ सिमेंटिक्स। पहिरियां त हींअर गूगल में आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेसिस ते तव्हांखे खोड़ एडवांस्ड सर्चिस मिलंदियूं, जीअं ChatGPT, गूगल जे तरफ़ां तव्हांखे बार्ड, ऐं माइक्रोसॉफ्ट वारनि जे तरफ़ां बिंग में इलाही सारा फीचर्स आया आहिनि, त उहे वेब 4.0 जो हिसो आहिनि। पर मुंहिंजो जेको रिसर्च आहे उहा आहे वेब 3.0 ते। ठीकु, हाणे कोई इहो बि सवाल कंदो त अगरि वेब 4.0 एॾी एडवांस थी वई त हिन रिसर्च जी वैलिडिटी न रही। उन लाइ सिंपल इहो आहे त इलाही सारियूं टेक्नोलॉजीज़ कंहिं ख़ासि टूल न मिलण जे करे ॾाढियूं पोइते हूंदियूं आहिनि, पर कंहिं ख़ासि टाइम ते अगरि उहे टूल, उहे लैंग्वेजिस, उहे टेक्नोलॉजीज़ डेवलप थी वियूं त उहो मथे अची वेंदो आहे, पर उनजी वैलिडिटी अॼु बि आहे, सिमेंटिक वेब जी पंहिंजी वैलिडिटी। ओके, ऑन्टोलॉजी जो इंट्रोडक्शन मां तव्हांखे अॻे ई ॾिनो, त ऑन्टोलॉजी जो मतिलबु आहे नेचर ऑफ बीइंग खे एक्सप्लेन कयो। ठीकु, हाणे तव्हां ते डिपेंड थो कि त कहिड़ी शइ खे तव्हां थिंक करे खणो था, हुनखे कीअं एक्सप्लेन कयो था, उहो मां हिनखे कंटिन्यू कंदसि हिन स्लाइड खे स्किप करे। हिकिड़ा हिकु ॿ एग्ज़ाम्पल्स आहिनि जेके मां पाण ट्रांसलेट कया हिकिड़ी ऑन्टोलॉजी खणी करे। इंग्लिश जूं ऑलरेडी इलाही सारी मैच्योर ऑन्टोलॉजीज़ डेवलप थियल हुयूं। मूं वटि 2 ऑप्शन आहे, या त मां सिंधी जे लाइ हिकु ऑन्टोलॉजी ठाहियां, या जेके अवेलेबल ऑन्टोलॉजीज़ उन्हनि खे ट्रांसलेशन जो हिकिड़ो मीडियम ठाहियां। त मोस्ट फेमस ऑन्टोलॉजीज़ जंहिंमें फैमिली ऑन्टोलॉजीज़, अगरि तव्हां सवाल कयो फैमिली छा आहे, समथिंग, थिंग इज़ वॉट, थिंग इज़ फैमिली। नाउ एक्सप्लेन फैमिली इन टर्म्स ऑफ रिलेशन्स, इन टर्म्स ऑफ वॉट्स एवर, राइट। सो फर्स्ट कयो, मथां टॉप ते लिखियल आहे थिंग, डोमेन एंटिटी फैमिली, हेरिटेज पर्सन। हेरिटेज हेरिडिटी तव्हां सम्झो था, नसुल बुणबुणियाद, ठीकु। ओके, बाय पर्सन पोइ मेन, वुमेन, मेन में देन उनजा ही सभु एंटिटीज़ तव्हां ॾिसी था सघो। नेक्स्ट जेको मां ट्राए कयो इहो हिकिड़ो एक्सपेरिमेंट हुयो। अच्छा,
ही इन टेक्नोलॉजी जो कमाल इहो आहे त ही XML HTML तव्हां सभिनी शायदि ॿुधो हुजे, अगरि यूनिवर्सिटी ग्रेजुएट फर्स्ट ईयर जा बि हूंदा त ख़बर हूंदनि HTML छा आहे। XML डेटा रिप्रेज़ेंटेशन हिकिड़ो स्क्रिप्ट आहे, उनखे साइंटिस्ट चवंदा आहिनि दिस इज़ द स्नेक ऑयल ऑफ सेंचुरी। स्नेक ऑयल सिंधी में मां तव्हांखे चवां चवंदा आहिनि सांडरे जो तेल हर मर्ज़ जो इलाजु, दैट काइंड ऑफ थिंग। त स्नेक ऑयल ऑफ द सेंचुरी XML खे चयो वेंदो आहे। डेटा खे क्रॉस प्लेटफॉर्म अगरि तव्हांखे शेयर करिणो आहे त XML इज़ द बेस्ट चॉइस, ऐं उहा वेब में यूज़ थींदी आहे हर जॻह ते। हिन ऑन्टोलॉजी प्लेटफॉर्म जो कमाल इहो आहे त इहा यूज़ थी करे XML। मूंखे हिनखे सिंधी ट्रांसलेटर सम्झाइण जी का ज़रूरत न आहे, सिर्फ़ु UTF-8 स्टैंडर्ड में मां सिंधी टाइप कई, दैट्स इनफ। Every term is a term, every entity is an entity. Now it's my choice to explain it. हाँ मुझी मर्ज़ी आहे मां उन जा रिलेशन सम्झायां, उन जा रूट्स सम्झायां, मतिलबु मां जंहिं तरीक़े सां वणा उन शइ खे एक्सप्लेन करे सघां थी। सो इहो इन टेक्नोलॉजी जो कमाल आहे जंहिंखे मां कैरी करे उन्हनि जो एग्ज़ैक्ट पैरेलल सिंधी ट्रांसलेशन्स ठाहियूं, उन्हनि जो प्रॉपर्टीज़ यूज़ कयूं, उहो फर्दर मां तव्हांखे ॿुधायां थी। अच्छा, रिसोर्सिस असां वटि हूंदा आहिनि ट्रांसलेशन जे लाइ। हिकिड़ा ऑन्टोलॉजी मूं वटि ऑन्टोलॉजी आहे, पर अदरवाइज़ डिक्शनरीज़ तव्हां सभिनी खे ख़बर आहे। अल्फ़ाबेटिकल रिसोर्सिस हूंदा आहिनि, लैंग्वेज खे अल्टरनेट लैंग्वेज सिंधी इंग्लिश जापानीज़ जेतिरियूं लैंग्वेजिस वणनव तव्हां उन्हनि जूं डिक्शनरीज़ खणी करे ट्रांसलेशन्स पढ़ी करे तव्हां उहे लैंग्वेज ॿोली सिखंदा हो, लफ़्ज़ सिखंदा हो, पोइ जुमिला सिखंदा हो, पोइ अॻियां। ॿियो वर्ड आहे कॉर्पस। कॉर्पस माना सिंधीअ में तव्हां सवली सिंधी में चओ ज़ख़ीरो। ॿोली खे कंप्यूटराइज़ करे प्रोसेस करणु, ट्रांसलेट करणु तव्हांखे हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो खपंदो आहे लफ़्ज़नि जो, जंहिं लफ़्ज़नि जो उन्हनि सां गॾु कनेक्शन्स जो, जंहिंखां पोइ तव्हां ट्रांसलेशन मैकेनिज़म ठाहींदा हो। त ऑन्टोलॉजिकल कॉर्पस जेको मुंहिंजो उनवान आहे रिसर्च जो, पहिरियां ऑन्टोलॉजी, आई होप त सम्झ में अची वई हूंदी कुझु पोइ अचे थो कॉर्पस। कॉर्पस कुझु बि न आहे, हिकिड़ो ज़ख़ीरो आहे, पर उहो सिमेंटिक बेस्ड ज़ख़ीरो आहे। वर्ड नेट बि हिकिड़ो ज़ख़ीरो आहे, डिक्शनरी बि हिकिड़ो ज़ख़ीरो आहे, ॿिया बि खोड़ सारा हूंदा जंहिंजी मूंखे अञा न आहे ख़बर। पैरेलल कॉर्पसिस, अगरि तव्हांखे ट्रांसलेशन्स करणियूं आहिनि त तव्हां मल्टीपल लैंग्वेजिस जा पैरेलल कॉर्पसिस ठाहियो, उन्हनि जा सॼा रिलेशन्स कनेक्ट कयो, पोइ तव्हां उनखे कंहिं बि ट्रांसलेशन लाइ इस्तेमालु करे सघो था। उनजे बेसिस ते तव्हां दुनिया जी का बि एप्लीकेशन ठाहे सघो था, चाहे त डिक्शनरीज़ ठाहियो, चाहे त तव्हां लैंग्वेज प्रोसेसिंग मॉडल्स ठाहियो, चाहे त तव्हां सिमेंटिक वेब सर्चिस ठाहियो। सो उन जूं मतिलबु अनलिमिटेड उन जूं पॉसिबिलिटीज़ आहिनि। अच्छा, मल्टीलिंगुअल कॉर्पसिस खे ठाहिण जा ॿ तरीक़ा आहिनि, ट्रांसलेशन कॉर्पसिस, ॿियो आहे कंपेरेबल कॉर्पसिस, जंहिंमें मां कंपेरेबल कॉर्पस वारो ट्राए कयो, वर्ड टू वर्ड कंपेरिज़न, रिलेशन्स एंड देन उन जूं मानाऊं अखज़ करणु। अच्छा, तव्हांखे शॉर्ट में ॿुधाए छॾियां त हीउ जेको कॉर्पस मां तव्हांखे ॾेखारियो, ऑन्टोलॉजी ॾेखारी, इन ऑन्टोलॉजी खे ॿियो एक्सपेरिमेंट जेको मां कयो नेक्स्ट स्टेज, दैट वॉज टू सीक द पॉसिबिलिटीज़ त छा करे सघिजे थो इन्हनि ऑन्टोलॉजीज़ मां। उहो जावा उन वक़्तु जेका मूंखे प्रोग्रामिंग लैंग्वेज अचे पई आहे मोस्ट कन्वीनियंट मुंहिंजे लाइ सवली हुई। जावा में मां उन ई कॉर्पस खे प्रोग्रामेटिकली प्रोसेस कयो। प्रोग्रामेटिकली प्रोसेस करणु मुंहिंजी अचीवमेंट हुई त हाणे मां उन मां का बि एप्लीकेशन ठाहे सघां थी, उनखे मां पढ़ी सघां थी, उनखे मां डेटा बेसिस वांगुरु, अगरि हिते केर बि कंप्यूटर जो वेठो आहे त उनखे ख़बर हूंदी डेटा बेस छा हूंदो आहे, उन में असां क्यूरीज़ लॻाए करे का बि इंफॉर्मेशन कढी वठंदा आहियूं पंहिंजे मतिलब जी। त उन ऑन्टोलॉजी खे, उन कॉर्पस खे तव्हां क्यूरी करे सघो था, तव्हां उनखे प्रोग्रामेटिकली प्रोसेस करे सघो था। उहे सभु एक्सपेरिमेंट्स करण खां पोइ मां पंहिंजी रिसर्च एंड कई हुई। हाणे मां थोरो तव्हांखे उहे रिज़ल्ट्स ॾेखारियां त इहो कीअं थो थिए। ही ट्रांसलेशन जो हिकिड़ो जस्ट मॉडल आहे, त तव्हां ॿ कॉर्पसिस खणो ऐं उनखे बाइलिंगुअल ऑन्टोलॉजी में खणी वञो, पोइ जेको वणे कयो। ही सिंधी, ही इंग्लिश, सेम पैरेलल, ही हुननि जा रिलेशन्स, मतिलबु सिर्फ़ु ही ट्रांसलेशन न आहिनि, हिन पूरो हिनखे असां चवंदा आहियूं फॉर्मल मैथड्स, मैथमेटिकली उहो सॼियूं एक्सप्लेनेशन्स थींदियूं आहिनि। ही हिकिड़ी क्यूरी आहे, चलो हिन क्यूरी खे तव्हांजे लाइ पढ़णु थोरो ॾुखियो आहे। स्टेटमेंट लिखियलु आहे सिलेक्ट, चलो सिलेक्ट सब्जेक्ट फ्रॉम ऑब्जेक्ट्स, माना हिकिड़ो सेंटेंस आहे, मां चवां थी मुंहिंजो नालो मक़सूद आहे, मक़सूद ख़ातून आहे,
त मुंहिंजो नालो असां सेंटेंस खे डिवाइड कंदा आहियूं सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट ट्रिपल जे पार्ट में ब्रेक कंदा आहियूं सब्जेक्ट जे बारे में ऐं ऑब्जेक्ट जे बारे में प्रीडिकेट छा हूंदो आहे हिकिड़ो रिलेशन हूंदो आहे त सब्जेक्ट जो ऑब्जेक्ट सां कहिड़ो तालुक़ु आहे त हीअ उहो ट्रिपल मॉडल आहे जेको हिन लॉजिक में यूज़ थींदो आहे उन जे बेसिस ते असां सॼियूं क्यूरीज़ कंदा आहियूं असां चऊं था सिलेक्ट समथिंग वेयर सम कंडीशन अप्लाइज़ ऐं उन कंडीशन जे बेसिस ते मां सिंधी ऐं इंग्लिश जा रिज़ल्ट्स रिट्राइव करे सघां थी इन जी पंहिंजी हिकिड़ी क्यूरी लैंग्वेज आहे आउल बेस्ड त अगरि कंहिंखे इंट्रस्ट हूंदो त उहो थोरो एक्सप्लोर कंदो त इहे पढ़ी सघंदो ओके हीअ मां तव्हांखे थोरो सम्झाए सघां थी चए थो सिलेक्ट सब्जेक्ट फ्रॉम ऑब्जेक्ट वेयर क्लास ऑफ सब्जेक्ट इज़ माण्हू माना हुनजो जेको क्लास आहे उहो माण्हू आहे त उहो चए थो माण्हू जे क्लास में तव्हांजा अबाणा मर्द माई अबा ॾाॾा मर्द माई पेरेंट्स मैन वुमेन हीअ तव्हांखे क्लासिस रिट्राइव करे ॾेई सघे थो दैट इज़ पॉसिबल ही 2-3 एग्ज़ाम्पल कॉर्पसिस मां प्रोसेस कया जंहिंमें फैमिली फ्रेंड ऑफ फ्रेंड फ्रूट्स त मां इन्हनि सभिनी खे तव्हांजे अॻियां एक्सप्लेन कोन थी कयां सो ही जावा जे अंदरि मां उनखे प्रोग्रामेटिकली कयो एक्ज़ैक्टली सेम रिज़ल्ट्स जेके तव्हां ऑन्टोलॉजी प्लेटफॉर्म ते ॾिठा उहे असां जावा में कया केरु मां हिनखे स्किप थी कयां जस्ट मां इन्हनि कंक्लूजन्स खे पढ़ा नथी पर इहो आहे त अगरि कोई भी रिसर्चर या कोई भी प्लेटफॉर्म या कोई भी इदारो इन फील्ड में इन रिसर्च के कंटिन्यू करणु चाहे त मां सम्झां थी हिन में खोड़ सारियूं माना सम्झो पॉसिबिलिटीज़ आहिनि जंहिंमें घणो कुझु सिंधी ॿोली जे लाइ करे सघिजे थो ऐं इहो ई मक़सदु हो मुंहिंजी उन पुराणी रिसर्च खे अॼु हिते प्रेज़ेंट करण जो थैंक यू